लहरूं लहरूं जिंदगी। अंकल सत्तार छा सा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सां हिकु वक़्त में मिली सघूं था? मैम, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की मीटिंग कॉल करण जो डोमेन सिर्फ चेयरमैन सां वटि हूंदो आहे। मूंखे सॼे बिज़नेस जी इंफॉर्मेशन खपे, सभिनी अकाउंट्स ऐं एसेट्स जी डिटेल खपे मूंखे। मैम, अव्हां खे हिन सॉफ्टवेयर कंपनी जा तफ़सील मिली सघनि था। बाक़ी तफ़सील तव्हांखे सुराब साहब ॾेई सघे थो। ओके, अवां यासिर खे मोकिलियोसि। जी मैम, ओके। यस यासिर, प्लीज़ अची वियो। लगे थो त मुंहिंजी सोट खे मूंसां कचहरी करण जो मूड थियो आहे। हरू-भरू जी ख़ुशफ़हमी में न पओ, मां कंहिं इम्पोर्टेंट कम सां तोखे घुरायो आहे। मां बि उन ई कचहरी जी ॻाल्हि कयां पियो। तूं कहिड़ी कचहरी जी ॻाल्हि सम्झी पई? प्लीज़ मिस्टर यासिर, सभिनी खां पहिरीं त इहा पंहिंजी फ्रैंकनेस ख़तमु कयो जेका मूंखे इंतहाई ज़हर लॻी रही आहे। ऐं हरू-भरू जी ओवर कॉन्फिडेंस में अची मूंखे हिन बेकार रिश्ते सां न ॻंढो। जेकॾहिं जल्दी सां इहो तय करे वठूं त पोइ कंहिं कम जी ॻाल्हि कजे। ओके, अवां ॿुधायो छा करणो आहे? छा असां वटि के कंप्यूटर हैकर आहिनि? व्हाट? छा मक़सद? मां सम्झुसि कोन्हे। यासिर, मां कुझु इंफॉर्मेशन कलेक्ट करणु घुरां थी जेका मूंखे सिधी तरीक़े सां नथी मिली सघे। सो चाहियां थी त तूं इन में मुंहिंजी मदद कर। तूं जंहिं हक़ सां मुंहिंजो नालो वरितो आहे, सच उन खां पोइ त मुंहिंजे नाले जी हैसियत तमामु घणी वधी वई आहे। हाणे त हिन जी माना ऐं मफ़हूम बि मिटिजी वियो आहे। प्लीज़ मिस्टर यासिर, मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कयो। ओके, कहिड़े क़िस्म जा अव्हांखे तफ़सील घुरिजनि ऐं किथां जा घुरिजनि? पर सभिनी खां पहिरीं मूंखे इहो यकीन ॾियारियो त छा मां वहाँ ते मुकम्मल तरीक़े सां ट्रस्ट करे सघां थी? तूं मूं ते ट्रस्ट करे सघे थी, छो त तूं वटि ॿियो को ज़रियो ई कोन्हे मूं ते ट्रस्ट करण खां अलावा। पर इहो सभु कुझु सीक्रेट रहंदो जेको असां ॿिन्ही जे विच में हूंदो। अॻे पोइ सभु कुझु असांजे विच में उहो ई सीक्रेट रहणो आहे। तूं दिलजाए कर। हाणे मूंखे ॿुधाए त असल ॻाल्हि छा आहे? यासिर, तोखे यादि आहे त कुझु ॾींहं पहिरीं मूं वटि हिकु हायर ऑफिशियल आयो? शायदि मूंखे यादि कोन्हे। बहरहाल हुन हिकु इलाही अजीब ॻाल्हि कई हुई जिन ॻाल्हि मूंखे परेशान करे छॾियो आहे। मां बसि इहो चाहियां थी त तूं हुनजी हक़ीक़त मालूम कर ऐं इन सॼे मैटर में तूं मुंहिंजी सपोर्ट कर। शायदि तूं बहितर अंदाज़ में करे सघीं थो। माहीन, जेसि ताईं मूंखे मुकमल ॻाल्हि जी ख़बर न पवंदी त मां कीअं चवां त मां तुंहिंजी का सपोर्ट करे सघां थो या न? SSP जमाल मूं वटि आयो हो जंहिं मूंखे कुझु डेटा ॾेखारी हुई। मिस माहीन का कूल माइंड थी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी ऐं मूं वटि जेके सबूत आहिनि इन्हनि खे ॾिसो। हुन सिधो सिधो इहो चयो त इन सभ में पापा इन्वॉल्व आहे। जॾहिं मां पापा खां इलीगल बिज़नेस जो पुछियो त पापा साफ़ इनकार करे छॾियो। मूंखे चयो त सिर्फ़ु पंहिंजे बिज़नेस ते फोकस पियो करे ऐं इहे सभु हुन जे मुखालफ़नि जा हथगंडा आहिनि। वेट, पहिरियों इहो ॿुधाए त उन्हनि सभिनी सबूतनि में पुलिस जो मौक़िफ़ छा हो? मूंखे कुझु बि कोन सम्झ में आयो। बसि एतिरो सम्झ में आयो त पापा जे बिज़नेस ऐं नाले खे कोई मिसयूज़ करे पियो। हिन सॼे मैटर में मूंखे तुंहिंजी सपोर्ट घुरिजे, छो जो मूंखे ख़बर आहे त पापा ग़लति नथो करे सघे। डोंट वरी, मां हिन मामले खे ॾिसी थो वठां। पर तूं छा वाकई मूं ते ट्रस्ट करें थी? मूंखे पंहिंजो सम्झे थी? मूं वटि ॿियो को ऑप्शन कोन्हे। जेको हिते तोखे रिस्पॉन्स मिलंदो उहो मूंखे नथो मिली सघे। ओके, त इहो हाणे मुंहिंजो इशू आहे, न कि तुंहिंजो ऐं न ई चाचा सौराब जो। बाबा, शहर खां ॿाहिरि पिया वञो छा? न बाबा, शहर खां ॿाहिरि त कोन पियो वञा, बसि हिकु ज़रूरी कम सां ज़रूर पियो वञा। लॻे थो त अॼु का बहितरीन डील करण वारा आहियो। को नओं प्लाज़ा ठाहिण वञो था छा? ईअं ई न? न पुट, तुंहिंजो बाबा को नओं प्लाज़ा जोड़ण कोन पर टुटल रिश्ता जोड़ण पियो वञे। हा पुट, मां पंहिंजी अना खे मारे हिकु डील करण थो वञा जेका मूंखे ख़ुशियूं ऐं रिश्ता ॾींदी।
पर बाबा अदा यासिर चए पियो त हू हिन मामले के बेहतर अंदाज में हल करे वेंदो, तव्हां परेशान न थियो। हाँ पुट, मां समझां थो त मुंहिंजो पुट यासिर समझदार आहे, सुलझल आहे, पर बाबा जेको नातो मूंखां टुटो आहे उहो मूंखे ई जोड़णु घुरिजे। सौराब मुंहिंजो नंढो भाउ आहे, हुन सां ॻाल्हाइण मुंहिंजो ई ठहे थो बाबा। अव्हांजो त हू चाचो आहे, थी सघे थो तव्हां नंढनि जी ॻाल्हि हू न मञे बाबा। तव्हां छा था सम्झो? अदा सोराब वारा तव्हांखे इज़त ॾींदा? तव्हां वॾा आहियो, पोइ बि हली तव्हां था उन्हनि वटि वञो। ॾिस शुमाइला, पंहिंजे रत सां हिसाब नाहे कबो। इन अगराई में बि मूंखे देरि थी वई आहे, छो त इहा अगराई मुंहिंजो बड़ आहे, इन करे जो मां हुन खां वॾो आहियां। पासो बि मुंहिंजो खुटल आहे बाबा। बाबा अवां छा चाचा जे घर पिया वञो? घर कीअं वेंदो पुट? अदा सोराब पंहिंजे घर में ॿिमो ई बला जो विहारी आहे। मां सौराब खे फोन करे चवां थो कि किथे मिलंदो, किथे वक़्तु हुजे उते मिली थो वञांसि। बाबा मां बि अवां सां हलंदमि। न बाबा, तूं किॾां हलंदी? मां पहिरीं सौराब सां मिली अचां, पोइ हू तव्हांजे चाचे जो घर आहे, जॾहिं दिलि चए तव्हांजी हलिया वञिजो। बबरनि खां बेरो थो घुरी। ख़ैर तूं इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। अॼु शाम कुझु महिमान ईंदा असां वटि, उन्हनि जे डिनर जी तयारी करे वठ। केरु था अचनि बाबा? केरु ख़ासि आहिनि छा? ॾाढा ख़ासि महिमान आहिनि बाबा मुंहिंजा। मुंहिंजे हिकु दिलबर दोस्त जा बच्चा आहिनि ऐं सालनि खां पोइ मूंसां मिलण लाइ पिया अचनि। वरी बि ख़बर त पवे अहिड़ो कहिड़ो दिलगुरियो दोस्त आहे तव्हांजो जंहिंजा बच्चा घर पिया अचनि? तोखे हू यादि आहे पुलिस इंस्पेक्टर मुस्तफ़ा, जंहिंजा 2 ॿार असां वटि कुझु वक़्तु रहिया हुआ? हा हा बिल्कुलु, जमाल ऐं मारिया जी ॻाल्हि पिया कयो छा? ॾाढा ज़हीन ॿार हुया। हू आहिनि किथे ऐं तव्हांखे किथे मिलिया? बसि दिलुनि जा रिश्ता आहिनि, कॾहिं न कॾहिं किथे न किथे इंसान मिली वञे थो। उहे त मिली विया, बसि मुंहिंजो सॻो भाउ न मिलियो। बाबा मुंहिंजे लाइ त उन्हनि महिमाननि जो चैप्टर नओं आहे। ख़ैर बाय द वे हू छा कंदा आहिनि? पुट जमाल त SSP आहे, बाक़ी हुनजी नंढड़ी भेण मारिया आहे। वधीक मूं कोन पुछियो तमास, बहरहाल मां पुछी वठंदोमांसि। ओके, अल्लाह हाफ़िज़। समूरो माल अॼु राति ही कोशिश करे कढी छॾियो। पुलिस जूं अखियूं असांजे दगन ते आहिनि। पर बॉस हिकु मसलो आहे। इहो न चइजां त हिन वक़्तु बोट्स खे नथा कढी सघूं। बिल्कुलु, छो त कोस्ट गार्ड जी तरफ़ां सख़्ती थियल आहे। मथां वरी शदीद तूफ़ानी हवाऊं, लांचूं समुंड में लाहिण ई नथा ॾियूं। मां कुझु नथो ॿुधां, ही कंसाइनमेंट हर सूरत में पहुचाइणी आहे। जेकर इहा न पहुती त सम्झो असां मार्केट मां वियासीं। उन लांचुनि सां गॾु सौराब जूं लांचूं वयल आहिनि। छा उन जी घात में न हूंदा उहे? पाण उतर वञी ओल लहंदासीं, हो उन पासे न ईंदियूं। पुलिस! दाइम, मिस्टर दाइम, SSP जमाल जो कमाल त ॾिस। इन एरिया में अची तो के सग सूधो सोगो कयो आहे। कीअं लॻई प्लानिंग? ग़लतफ़हमी आहे तुंहिंजी मिस्टर जमाल, जॾहिं त ही तुंहिंजे इलाइक़े जूं हदूं ई न आहिनि। ऐं न ई मूंखे गिरफ़्तार करण जो को जवाज़ आहे अव्हां वटि। दाइम करीम खे तव्हां घणो हल्को सम्झो आहे। तव्हां मुंहिंजे हिकु ॿिनि माण्हुनि खे पाण सां गॾु करे तव्हां इहो था सम्झो त समुंड जे बादशाह खे तव्हां हथी को करे विधल? हरगिज़ न। खेल खत्म मिस्टर दाइम। हिकिड़ो कदम भी अॻिते न वधाए जाए।
छो आयो आहे हिते? तुंहिंजी औकात ई कोन्हे मुंहिंजे आरो बीहण जी, छो त तूं मुंहिंजी पुठीअ में खंजर घोपियो आहे। छो आयो आहे हिते? ॿुधाए ॿुधाए छो आयो आहे हिते? तू जेको चवंदे मां अखियुनि ते रखंदुसि। मूंखे सिर्फ़ तूं हिकिड़ो मौक़ो ॾे त मां पंहिंजो पाण खे वाज़े करे सघां तुंहिंजे साम्हूं। मूंखे तुंहिंजी का बि सफ़ाई न घुर्जे, छो त मां तोसां को रिश्तो रखण ई कोन थो चाहियां। ॾिस सौरभ, मां तो वटि हली आयो आहियां। तुंहिंजे दिलि में अञा बि मुंहिंजे लाइ नफ़रत आहे? हाँ, पाण हिकु ई माउ पीउ जा औलाद आहियूं। कॾहिं बि न। सौराब के धोखेबाज़ जो भाउ नथो थी सघे ऐं न ई थींदो। मां तोखे हिते रोकण सिर्फ़ इन करे आयो आहियां त मां पंहिंजी कंहिं बि प्रॉपर्टी ते तुंहिंजा नापाक कदम बर्दाश्त नथो करे सघां। ही ॾिस, ही तुंहिंजे हिस्से जी प्रॉपर्टी जा कागज़ मां तुंहिंजे नाले ते करे छॾिया। तुंहिंजी हिन मामूली मिल्कियत जी मुंहिंजे आॾो का बि हैसियत कोन्हे। हिन में बि ज़रूर तुंहिंजी का दगा लिकियल हूंदी। मां दगा सां न, रत जे नाते सां आयो आहियां। अल्लाह साईं तोखे अञा घणो ॾे। मां त हिन में ख़ुशि आहियां। ॾिस, तूं मुंहिंजो नंढड़ो भाउ आहीं। मां सम्झां थो तुंहिंजी कावड़ मूं ते जाइज़ आहे, पर तूं मूंखे हिकिड़ो भेड़ो मौक़ो त ॾे। इहो सभु कुझु ॿुध त सही, त ईअं छो थियो? मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ, मूंखां ऐं मुंहिंजी फैमिली खां परे रहिजां, कॾहिं बि असांजे साम्हूं न अचिजां, छो त मां तोसां को बि रिश्तो रखणु कोन थो चाहियां। ॾिस सौरभ, हिकु ई माउ पीउ जो औलाद आहियूं, केसि ताईं ईअं रहंदासीं? मां तुंहिंजो हक़ तोखे ॾियण आयो आहियां बाबा, पोइ भली तूं मूंसां न जुड़, पर हिकु दफ़ो तूं मूंखे पंहिंजो पाण खे वाज़े करण जो मौक़ो त ॾे। अच्छा, मतिलब त तूं ॾोही न आहीं? तूं त ॾाढो सुठो आहीं। हाँ, इहो मूंखां पुछ त मां पंहिंजा बच्चा वठी रातुनि में कीअं रुलियो आहियां, ऐं तुंहिंजे करे मां जेल बि कटी आहे। मुंहिंजे लाइ तूं उन ॾींहुं ई मरी वएं, जे ॾींहुं तूं सरकारी कागज़नि में बुखे माराए छॾियो हो। न मां तुंहिंजो भाउ, न तूं मुंहिंजो भाउ। ॾिस सौरभ, तोखे ग़लति फहमी आहे। मां अहिड़े क़िस्म जो को बि कमु न आहे कयो। ऐं हिननि कागज़नि खे तूं ॾिस, ही तोखे कागज़ सभु कुझु ॿुधाए छॾींदा। तव्हांजा कागज़ पाण वटां। जी जनाब, हिते अची कीअं महसूस थिए थो? मां तव्हांजी ॿाराणी ते टैक ॾियणु घुरां थो। तो वटि अगरि वक़्तु आहे त हिकु नंढड़ी मिसाल ॾियां। चओ, तो जहिड़नि नासूरनि जे लाइ त सरकार खां वक़्तु वरितो आहे। घर में त गिदड़ बि शींहुं हूंदो आहे, पर गिदड़ खे कॾहिं शींहुं न चइबो आहे। सुल्तान, तूं पंहिंजो पाण खे शींहुं थो सम्झ, ईअं न, पर हे हिकु शहर आहे जिते तूं ऐं मां इंसान आहियूं, ऐं इहो इंसानी समाज ई आहे जंहिंमें पाण रहूं था। जेको बि इंसानी समाज खे बिगाड़ण जी कोशिश कंदो आहे त उनखे सिधे रस्ते ते आणण जे लाइ मोजड़ा इंसान साम्हूं ईंदा आहिनि। तूं छा थो सम्झी? मुंहिंजे कुल्हे ते चढ़ी सौराब खे हथु विझंदे? छा सौराब ख़ान मूंखे ईअं क़ैद में छॾींदो? बिल्कुलु ईअं ई थींदो। तूं सौराब ख़ान जे लाइ कोड़की साबित थींदो, ऐं हू यकीनन तोखे सरेंडर करे तोखां लातालुकी जो इज़हार कंदो। मां सम्झुसि कोन। ॾिस सुल्तान, तूं वाह जो फाथो आहे। तोखे इहा ख़बर आहे त असां तुंहिंजे अफ्रीकन महिमान खे बि अगवा कयो, जंहिंजो इतला असां वटि हिकु मक़बरो पहुचायो, जंहिं वक़्तु
खेसि तो रिसीव कयो ऐं पोइ हिन जे अॻुवा वारे रचायल ड्रामे तोखे ज़ख़्मी कयो। तूं ख़ौफ़ में अची वई, मथां धक लॻल, जल्दी में पंहिंजी मलम पटी कराइण जे लाइ अस्पताल अची। तुंहिंजे पोयां अची सौराब खान जो अफ्रीकन महिमान तुंहिंजी गाॾीअ जी डिकीअ में लॻी। वरी जंहिं रस्ते तां तुंहिंजी वापसी थियणी हुई, उन रस्ते ते चेकिंग जो प्लान जोड़े तोखे बिहारे तुंहिंजी गाॾीअ मां फॉरेनर बरामद करे तोखे गिरफ़्तार कयोसीं। ठीकु आहे, मां इहो सभु पंहिंजे पाण ते खणंदुसि, पर छा तव्हां कोई बि सोराब खान ते पहुची सघंदो? असांखे तो ॿार ई सम्झो, ऐं हिन ॿाराणीअ में असां हिन समूरे सीन खे रिकॉर्ड करे सभिनी टीवी चैनल्स ते बि हलाए छॾियो, जंहिंमें सिर्फ़ु तुंहिंजे नाले खे इस्तेमालु कयो आहे ऐं इहो ॿुधायो वियो आहे त तूं हिन में वॾा वॾा इंकिशाफ कया आहिनि। असां लाइ सिर्फ़ु इहो ई करणु काफ़ी आहे। हाणे बाक़ी तूं पाण सम्झ त छा छा धोखो आहे, बिल्कुलु धोखो। तो हिन ते सोच, पाण मरी वञे। छा थियो बाबा? सब खैर है? अचो 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 वियो। छा थियो आहे? तूं चुप छो आहीं? अदा सोराब कुझु चयो आहे छा तोखे? बाबा प्लीज कुछ तो ॿुधायो, छा थियो आहे? इहा मुंहिंजी ख़ामोशी असांखे परेशान कंदी। हाणे रिश्तनि में उहा सिक ऐं छिक नाहे रही। हाणे रत दांगीअ ते कोन थो मरे, उहा पंहिंजाइप मरी ख़तम थी चुकी आहे। जंहिं ते पंहिंजो सिर घोरबो हो, अॼु जॾहिं मुझे नंढे भाउ मूंखे धिको ॾेई हेठि किरायो त मुझे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। मूंखे तो चए त तूं मुझे आॾो का बि हैसियत नथो रखी। मां हिकु अहिड़े खूह में किरी पियुसि जिते साह खणणु मुश्किल थी वियो आहे। मूं त तोखे पहिरियां ई चयो हो तो हुन घर मां सुठी उमेद न रख। पर घटि में घटि हू हिकु दफ़ो मूंखे ॿुधे त हा, पोइ इहो फ़ैसिलो करे हा। भली हू असांजो न बि थिए हा, पर घटि में घटि जेको मुंहिंजे अंदर में, मुंहिंजे मन में जेको बार आहे उहो त लही पवे हा। शुमाइला, मां हुनजो वॾो भाउ हुयुसि। सिर्फ़ हिकु लम्हे जे लाइ हू मञे त हा। बाबा छॾियो हुननि खे, अवां हरू भरू परेशान पिया थियो। हू असांखे पंहिंजो नथा कनि, भले न कनि, ख़ैर आहे, असां हुननि जे लाइ मरूं कोन था। त पोइ ठीकु आहे, जेकॾहिं मां ऐं मुंहिंजी फैमिली सोराब खान जे लाइ मरी चुकी आहे त सोराब खान बि मुंहिंजे लाइ मरी चुको आहे। अॼु खां पोइ न हू मुंहिंजो रत आहे न मां हुनजो रत आहियां। सब रिश्ता नाता खत्म थी चुका है। मां कुर्बान भी उन्हनि जे मथां लीक ॾेई छॾी आहे। नाहे थी को सघियो रत जो
कोई झुकाओ, रिश्तन नातन की न सुञातो, पहजल जो पड़ला, पहजन जो पड़ला। हाँ सदफ, खैर तो है ना? अदा हू बाबा डिप्रेस थी मोटियो आहे। चाचा सौराब सां मिलण जे लाइ वियो हो। शायद चाचा बाबा जी काफी इंसल्ट कई आहे, बाबा के धिक्कार ही कढियो आहे। हू काफी डिस्टर्ब आहे ऐं चाचा सां सभु रिश्ता नाता ख़त्म करे हींअर ई मोटियो आहे। यार मां रोकियो हुयमि बाबा के त हाणे वधीक कुझु बि न कजो, मां पाण ई हिन मामले खे हैंडल करे वठंदुसि। वो छो वियो बाबा? बस बाबा जी अव्हां खे ख़बर आहे न, बस हर वक्त ज़हन में वो ही सवार हूंदा अथसि कि भाउ मूंसां ठही वञे। खैर तू छा करे सघंदे, तू घर जल्दी मोटी आ। ओके मां पहुंचा तो, तू कोशिश कर बाबा के संभाल। ठीक है, मां पुजण जी कयां तो। ओके, अल्लाह हाफिज। छा थियो यासिर? का परेशानी है? कोई इशू थियो आहे छा? न यार, कुछ भी न है। पर यासिर या फोन कॉल आई, तू इतरो परेशान छो आहीं? पाण पंहिंजे कम ते फोकस कयूं, जे मसले लाइ असां आया आहियूं। ओके श्योर, पहिरियों कम था करे वठूं। यार हिन वक्त जेको कुछ सामो आयो आहे वो अवां जो ही बिजनेस आहे जेको फैलियल आहे। इंपोर्ट एक्सपोर्ट सां गॾु तकरीबन 6 कंपनियूं आहिनि। सच चाचे तो वॾी मेहनत कई आहे। बिल्कुल, छो जो पापा कंहिंजो धोखे सां हक़ नाहे खाधो, पंहिंजी मेहनत करे मक़ाम माणियो आहे। बिल्कुल, हिकु ॾींहुं ईंदो यार जॾहिं हिन सो कॉल्ड धोखे जी असलियत सभिनि जे साम्हूं ईंदी त कंहिं धोखो ॾिनो हुयो ऐं कंहिं धोखो खाधो हुयो। उहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। अचो यार, बस हलूं भाई। हाणे इहो चई सघां थी त तूं पुलिस वारो ज़हन इस्तेमालु कयो आहे। काफ़ी शातिर दिमाग़ीअ सां कमु वरितो अथई। कीअं भला? तो पहिरियां दाइम ऐं सोराब में इख़्तिलाफ़ वधाइण में फोकस कयो, जंहिंखां पोइ अहिड़ो माहौल पैदा कयो जंहिंजे करे सोराब वॾी दिलेरीअ सां दाइम मथां हमिलो कराए वेठो, जंहिंजो तो भरपूर फ़ाइदो वरितो। ईअं आहे न? असल में मूं टारगेट सौराब खे कयो आहे, जंहिंजे राइट हैंड सुल्तान खे ट्रैप करे सोगो कयो अथऊं। जंहिंखां पोइ मूं दाइम जी राइट हैंड फरज़ाना ते कमु कयो। दाइम जे राइट हैंड ते साॻी स्ट्रेटजी इस्तेमालु कई वई आहे। थोड़ो मुख़्तलिफ़। सुल्तान खे अहिड़े अंदाज़ में ट्रैप कयो आहे जो सौराब खान संदसि मुखालिफ़ थी पियो आहे ऐं हू खेसि सरेंडर करे चुको आहे। जॾहिं त दाइम खे खेसि जस्टर ॾिनो वियो आहे त संदसि राइट हैंड सभई सीक्रेट्स पुलिस जे हवाले करे छॾिया आहिनि। जंहिं बाद हुन फरज़ाना खे संदसि दुश्मन सम्झी क़ैद कयो हो ऐं होॾां असांजी टीम मुसलसल दाइम जी मॉनिटरिंग पई कई ऐं खेसि विथ एविडेंस गिरफ़्तार करे वरितो। गुड स्ट्रेटजी। हाणे सुल्तान बि तुंहिंजे गिरफ़्त में आहे ऐं दाइम बि। बाक़ी फरज़ाना। वालेकुम सलाम। प्लीज। सर दाइम पंहिंजे फार्म हाउस ते फरज़ाना खे क़ैद कयो, असां खेसि उतां बाज़ियात करायो आहे। तव्हां खेसि हॉस्पिटल वठी वञो आहे, हिते छो आंदो आहे तव्हां? मूं ई हिननि खे हिते वठी अचण लाइ चयो। पाण फ़िलहाल फरज़ाना खे डिक्लेयर न कंदासीं, जंहिं कयोसीं त खेसि लॉकअप कस्टडी करणो ऐं फ़िलहाल इन जी ज़रूरत न आहे। दाइम जी ख़बर ॾे, का प्रोग्रेस साम्हूं आई आहे? सर अव्हांखे हलणो पवंदो, हू वॾो आड़े ख़्वाब आहे। संदसि गिरफ़्तारी जी न्यूज़ मार्केट में अची वई आहे। हाउ कैन पॉसिबल? ही ऑपरेशन बिल्कुलु साइलेंट रहियो हुयो ऐं पोइ बि? सर शहर जे हेॾे वॾे स्मगलर खे असां गिरफ़्तार कयो आहे। खेसि कंहिं न कंहिं माण्हू इहा ख़बर लीक कई हूंदी, जीअं त असां इहो केस ज़ाहिर कयूं। न, फ़िलहाल ज़ाहिर त कोन कबो। सर ॿिन्हिनि मामलनि में सौराब जो को रिएक्शन न आयो। हू मौक़े जी तलाश में आहे। हू मौक़े जी तलाश में आहे।
डीआईजी साहब जो कमरो आहे। एक्सक्यूज मी। हेलो। जी सर, जी सर। ड्रामा सीरियल लहरू लहरू ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।